अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध जो केस ऐं परॾेह में मुक़ीम सिंधी जोधा जे उनवान हेठि नामियारो लेखक ग़ुलाम हुसैन लगारी लिखे थो, सिंध जो माण्हू परॾेह हुजे ॾेह हुजे, खेस पंहिंजे वतन ऐं उनजी मिटी लाइ सदाईं उन ऐं छिक ज़रूरु रहंदी आहे। सिंध जो माण्हू कॾहिं बि फ़रामोश रही नथो सघे जो उनजे अंदर में सिंधू जी सुती पियल आहे ऐं सिंध जी मिटी मां जनम वरितल आहे। संदसि नज़रूं ऐं उमेदूं सिंध ॾांहुं रहनि थियूं। अहिड़े तरह सिंध में रहंदड़ बि संदन सलामती लाइ दुआगो रहंदा आहिनि। हिन वक़्तु हिकु ॿ न पर हज़ारे सिंधी ॻाल्हाईंदड़ ऐं संदन ख़ानदान दुनिया जे मुख़्तलिफ़ हिसनि में रहनि था, जेके उते पंहिंजो कारोबार, नौकरियूं ऐं पढ़ाई कनि था। हुननि जो वॾो अंग बर्तानिया, अमेरिका, कैनेडा, सिंगापुर, सऊदी अरब, दुबई ऐं ॿियनि मुल्कनि में आहे। अमेरिका में साना नाले सिंधियुनि जी तनज़ीम ऐं उनजा अॻुवान बि परॾेह में रही करे सिंध, सिंधी ॿोली ऐं दरिया सिंध जे उरूज जी बहाली लाइ सरगर्म आहिनि, जंहिंजा साल ॿे साल उते कन्वेंशन थियनि था। अजरक टोपी सां गॾु सिंधी लिबास ऐं सिंधी खाधनि जे फ़िरोग लाइ स्टाल बि लॻनि था त सूफ़ियाणियूं महफ़िलूं बि मुनक़िद थियनि थियूं, पर साना अॻुवान ते सख़्तु तनक़ीद बि थिए थी। उहा सरहदी वारनि जी तनज़ीम ऐं निमाइश लाइ महदूद आहे, पर ईअं बि न आहे। हिन तनज़ीम खे सिंध जे माण्हुनि में शऊर पैदा करणु ऐं सियासी समाजी हौसलो बि ॾियणु घुरिजे, जंहिं लाइ अवामी ख़िदमत कंदड़ सिंधी नौजवाननि खे बि मदऊ करणु ऐं घुराइणु घुरिजे, जेके समाजी कमनि में अॻियां आहिनि, पर माली हालति कमज़ोर हुजण करे कॉन्फ्रेंसनि में संदन पहुचणु नामुमकिन रहे थो। परॾेह रहंदड़ सिंधी जोधा सिंध लाइ काफ़ी कुझु करे रहिया आहिनि, पर खेनि सिंध जो केस भरपूर नमूने ऐं मुकमिल तौरु पेश करणु घुरिजे। असांजो हिकु सिंधी क़ौमप्रस्त अॻुवान मुनवर लगारी बि वाशिंगटन में रहे थो, जेको सिंध जे गंभीर मसइलनि जी ॿाहिरें दुनिया में निशानदही ऐं हल लाइ मुतालबा ऐं एहतजाज रिकॉर्ड कराईंदो रहे थो, जंहिं करे संदसि रवैया कुझु ग़ैर जमहूरी धुरियुनि खे पसंदि न आहिनि ऐं धुरियुनि आॾो मुतनाज़ बणियलु आहे। हिन अॻुवान जे रवैयनि खे न पर मुतालबनि ते ग़ौर करण ऐं अमल करण जी ज़रूरत आहे। हिन खां अॻु मुनवर लगारी जॾहिं सिंध में हो त खेसि सख़्तु मज़ाहिमत ऐं मुसीबतनि सां मुंहुं ॾियणो पवंदो हो, जंहिं करे मजबूरी वटां हुन पंहिंजा आबाई वथाण छॾे वञी परदेस खे पंहिंजो अझो बणायो आहे। तंहिं हूंदे बि सिंध लाइ संदसि जज़्बात, अहसास साॻिया ऐं बरक़रार रखियो पियो अचे। असांजा कुझु सहाफ़ी दोस्त, जिन में मोहतरम इमदाद ओढो साहिब, इम्तियाज़ चांडियो, शौकत ज़रदारी ऐं ज़िया कुरैशी बि अमेरिका ऐं बर्तानिया में रिहाइश पज़ीर आहिनि। ज़िया कुरैशी दादूवासी ग़रीब घराणे सां लाॻापो रखंदड़ रोज़ानी इबरत जो नौजवान रिपोर्टर रहियो आहे, जंहिं सिंध में तोड़े अमेरिका में रहंदे तइमीरी सहाफ़त ऐं रवैयनि जो मालिक आहे, जेको कॾहिं बि तकरारी नाहे रहियो, पंहिंजे मक़सद ऐं मंशूर तहत सहाफ़त पियो करे। इहो ई सबबु आहे जो संदसि अमेरिका में रहंदड़ दोस्तनि जनमु ॾिणु मल्हाए साणसि मुहबत जो इज़हार कयो आहे। इम्तियाज़ चांडियो ऐं शौकत ज़रदारी कुझु जज़्बाती ज़रूरु आहिनि, हिन वक़्तु अमेरिका में रिहाइश पज़ीर आहिनि, जितां वेही सिंध जे बदउनवान ज़ालिम सरदारनि, वॾेरनि ऐं सरकारी कामरनि खे पंहिंजी छिती तनक़ीद जो निशानो बणायो वेठा आहिनि ऐं खेनि वाइखो बि कनि पिया, जेको संदन जमहूरी ऐं आइनी हक़ बि आहे, जंहिंसां सिंध जा वॾेरा सरदार ऐं बदउनवान कामोरा काफ़ी वाइखा ऐं सोढ़ा थी रहिया आहिनि, जेका भली ॻाल्हि आहे। उन ते कंहिंखे बि एतिराज़ु न हुजणु घुरिजे। परॾेह वेठल सहाफ़ी सिंध जे मसइलनि ऐं हालतुनि ते पंहिंजे अंदर जो जेको बि इज़हार कनि था, लाज़मी न आहे त 100% सच बि हुजे, पर हुकूमत खे उनजो नोटिस वठणु ऐं नेब हथां जांच कराइणु घुरिजे। जेको क़दम मुल्क सिंध जे क़ौमी मुफ़ादनि वटां थींदो, हूं बि उनमें कंहिं बि शक शुबे वारी ॻाल्हि न आहे। सिंध जो आम बेवस माण्हू बदउनवान ज़ालिम सियासी सरदारनि, वॾेरनि ऐं सरकारी कामरनि जे अताब हेठि आहे, जंहिंजी ज़ाती ऐं मोरूसी मिल्कियतनि ते कब्ज़ा कया या कराया वञनि था ऐं सरदारनि खे वाइखो कंदड़ कूंदड़ कुठा वञनि था। जेकॾहिं को बि सहाफ़ी मज़ाहिमती किरदारु अदा करे थो, हक़ ऐं सच जो इज़हार करे थो, त उहो बि मारियो वञे थो। हिन वक़्त ताईं सिंध जा सिंधी ॻाल्हाईंदड़ सहाफ़ी मुख़्तलिफ़ ज़िलनि में वॾे अंग में शहीद थी चुका आहिनि, जंहिंजे वारसनि खे को बि इंसाफ़ मिली न आहे सघियो। इहो ई कारण आहे
जो सिंध जा साफ़ी पंहिंजे तहफ़ुज़ ऐं जान बचाइण लाइ पंहिंजा आबाणा शहर ॻोठ ऐं वथाण छॾे इस्लामाबाद या वरी बर्तानिया अमेरिका ऐं कैनेडा वञी उतां रिपोर्टिंग कनि था, जंहिं मां आलमी सतह ते इहो तासर पैदा थिए थो त सिंध आम माण्हुनि ऐं साफ़ियुनि लाइ मज़बूत हंधि नाहे रहियो। ज़रूरत इन ॻाल्हि जी बि आहे त सिंध में हिन वक़्त ताईं जेके बि बेगुनाह माण्हू ऐं साफ़ी ताक़तवर सरदारनि ऐं वॾेरनि जे मुनज़िम साज़िश तहत मारिया विया आहिनि, तिन खे पकड़ में आंदो वञे ऐं शहीदनि जे वारसनि खे तकिड़ो इंसाफ़ फ़राहम कयो वञे। गुज़िरियल अधु सदी दौरान जेके बि साफ़ी मारिया विया आहिनि उन जे पोयरनि खे ताहयात माहिवार वज़ीफ़ो ॾिनो वञे त जीअं पोयर सुख जो साह खणी मयारी ज़िंदगी गुज़ारे सघनि। बर्तानिया में रहंदड़ सिंध साफ़ी दोस्त मोहतरम इमदाद ओढो जे काविशनि ऐं क़ौमी किरदार खे बि नज़रअंदाज़ करे नथो सघिजे, जेको हिन वक़्तु सिंध ऐं सिंधी माण्हुनि लाइ छपर छांव बणियल आहे। जमहूरी ऐं सहाफ़त जी आज़ादी वारनि उसूलनि तहत बावकार ऐं ध्यान ते ॿधल सहाफ़त करे रहियो आहे। पाण मुहागेतरीन मुल्क ऐं सिंध खां हज़ारे मैल परे वेही बि पंहिंजा अलॻि अलॻि ऑडियो वीडियो चैनल क़ाइमु कया अथसि, जिन में वॉइस ऑफ सिंध रेडियो लंडन वॾे अरसे खां मोतबर ऐं एतबार जोॻे नमूने कमु करे रहियो आहे, जेको रोज़ाना 3-4 भेरा सिंधी ऐं उर्दू ज़ुबाननि में सियासी समाजी इल्मी अदबी ऐं सक़ाफ़ती प्रोग्राम नशर ऐं टेलीकास्ट कंदो रहे थो। हिननि प्रोग्रामनि में सिंध जे मसइलनि ते वॾी ऐं गहराई वारी नज़र हूंदी अथसि, जंहिंजा दुनिया जे मुख़्तलिफ़ हिसनि में जिते बि सिंधी रहनि था उते संस रेडियो जा नुमाइंदा मुक़ररु थियल आहिनि, जेके तफ़सीली ऐं तहक़ीक़ाती रिपोर्टूं ऐं ख़बरूं मोकिलींदा आहिनि। मोहतरम इमदाद ओढो सिंध में क़ौम परस्त ऐं शागिर्द तहरीकनि जो हिसो बि रहियो त अवामी आवाज़ समेत मुख़्तलिफ़ अख़बारनि जो बानी एडिटर बि रही चुको आहे ऐं पहिरियों सिंध सहाफ़ी दोस्त आहे, जंहिं सिंध ऐं सिंधी ॿोली जी बका लाइ बर्तानिया जे गादी वारे शहर लंडन खे मुंतख़िब कयो। उमेद त संस मुस्बत किरदार ऐं क़ुर्बानियूं रायगा न वेंदियूं, ज़रूरु कामयाबु थींदियूं, जंहिं अंदाज़ में पाण निभाए रहियो आहे। आउं संदसि थोराइतो आहियां, जंहिं पंहिंजे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन वसीले लॻारी सरदारनि वॾेरनि संदन सहूलियतकार रेवेन्यू तोड़े पुलिस कामरनि ख़िलाफ़ दांह खे वरजायो ऐं नशर कयो। 1987 में जॾहिं आउं ज़रई इतलाह जी सिख्या लाइ 1 साल बर्तानिया मुक़ीम हुअसि त उते जाम सादक अली जलावतनी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो, जंहिंसां बि उते कुझु घड़ियूं मुलाक़ात थी हुई, जंहिंखे बि सिंध लाइ वॾी चाहत ॾिठमि। वटसि वॾे अघ में सिंधी नौजवान ईंदा वेंदा हुआ। जॾहिं वापसि वरियो हो त पाण मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत में वज़ीर थियो। अॻिते हली जॾहिं हुकूमत ख़तमु थी ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई निगरान वज़ीर अज़म हो त खेसि सिंध जो वॾो वज़ीर बणायो वियो हो। परॾेह रहंदड़ सिंध ऐं सिंधी ॿोली जी बका लाइ जाखोड़ कंदड़ ख़वातीन जो ज़िक्र कबो त बर्तानिया जे मांचेस्टर जे बोल्टन में रिहाइश पज़ीर सिंधी न्याणी रज़िया सुल्ताना जूणेजो बि पोइते न आहे, जेका पिणु परॾेह में रहंदे बि सिंध ऐं सिंधी ॿोली जी बका लाइ तड़पंदे नज़र अचे थी। हूं बि जूणेजा बदीन जा हुजनि या टंडे आदम ऐं लाड़काणे जा अवामी सिंध दोस्त रहिया आहिनि। संदन सिंध जी सियासत ऐं समाजी अॻुवाणनि में नालो रहियो आहे। मोहतरमा रज़िया सुल्ताना जूणेजो जो बि पंहिंजो मक़ाम ऐं अलॻि हैसियत आहे, जंहिंजूं पोस्टूं गौर सां पढ़ंदो आहियां, जेका सिंध जे गंभीर मसइलनि ख़ासि करे पाणी वारे मसइले ते घणो कुझु ॻणती जो इज़हार करे चुकी आहे। सिंध जी ही मोहतरमा दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में वेंदी आहे, उतां जे रीतनि रस्मनि सक़ाफ़त तहज़ीब खे निमाया तौरु साम्हूं आणींदी रहंदी आहे। ख़ासि करे पंहिंजे वतन अज़ीज़ पाकिस्तान ऐं सिंध सां भेंट कंदी आहे, जंहिं मां आउं घणो मुतासिर थींदो आहियां। जेकॾहिं पाण सियासत ऐं सियाहत वारनि अहिड़नि जज़्बनि खे किताबी सूरत ॾिए त भलो थींदो। सिंध जो नओं नसल फैज़याब थी सघे थो। इहे बि ख़बरूं आहिनि त सिंध जी ही न्याणी माण्हुनि जी नफ़सियात ऐं सोचनि ते बि कमु करे रही आहे ऐं उनजो घर वेठे ज़हनी इलाज बि कंदी आहे। खांइसि पुछंदड़ सवालनि ऐं मशवरनि जो मुयसर नमूने जवाब ॾिए थी, जंहिंसां माण्हू ज़हनी तौरु मज़बूत रहे थो ऐं पुरसकून ज़िंदगी गुज़ारण जे क़ाबिल थियो वञे। पर उन लाइ हूअ पंहिंजी फ़ी वसूल कंदी आहे, जेका घणी बि नाहे हूंदी। पोइ उहा ॻाल्हि सही आहे या ग़लति खेसि ई ॼाण हूंदी। आउं त ॿुधल ॻाल्हि पियो करियां। बदीन वासण हिन न्याणी जो कंहिं बि सियासी जमायत माण्हू सां को बि वास्तो न आहे। अलबत्ता मंझसि समाजी ऐं सहाफ़ती
बहितरी जा रवैया मौजूदु आहिनि जेका बर्तानिया में वेही बि ख़ुशि असलूबी ऐं मुहज़ब नमूने सां सरंजाम ॾेई रही आहे। सिंध जी हिन न्याणी सिंधी माण्हू इज़त एतिराम वारो जज़्बो रखे थी। खेसि सिंध ऐं सिंधी ॿोली जी बका ऐं फैलाव लाइ वॾो जुनून आहे। पोइ बि खेसि सिंध जो केस उतां जे सिंधी जोधनि ऐं सिंधी साफ़ सां गॾिजी मुहज़ब ऐं अज़म सां वेहणु घुरिजे। सिंध जा सरहदी वारा जेके परॾेह खे पंहिंजो मुस्तक़िल वतन बणायो वेठा आहिनि से पाण में गॾिजी करे अमेरिका, कैनेडा ऐं बर्तानिया में मोहतरम इमदाद ओढे जे तर्ज़ ते साणस मशवरा करे सिंधी, उर्दू, अंग्रेज़ी ज़ुबाननि में अलॻि चैनल ऐं रेडियो स्टेशनूं क़ाइमु कनि जंहिंसां आलमी सतह ते सिंध ऐं सिंधी ॿोली खे दुनिया अंदरि न सिर्फ़ु फ़रोग़ मिली सघंदो पर सिंध ऐं सिंधी माण्हुनि खे दरपेश गंभीर मसइलनि जी निशानदेही बि थींदी रहंदी ऐं वक़्त जे हुकूमतनि ते दबाव बि पवंदो जंहिंसां मुल्क अंदरि गैर जमहूरी रवैयनि जो ख़ात्मो मुमकिन थी सघंदो। संदन सिंध केस पूरी रीति आलमी सतह ते उजागर थींदो। हक़ीक़त में सिंध जा सरदार ऐं वॾेरा सिंध जो केस न आहिनि। उन्हनि सां बि आइनी दायरनि में रहंदे विढ़ांद जारी रखणु घुरिजे पर सिंध जो असल केस सिंध ऐं सिंधी ॿोली सां थींदड़ नाइंसाफ़ियूं आहे। दरिया सिंध ऐं उन जी डेल्टा खे सुकाइण ऐं ॿियूं कई साज़िशूं नाइंसाफ़ियूं आहिनि। मक़ामी काउंसिलनि में अणपढ़ियल जाहिलनि ऐं वॾेरनि जो मुंतख़िब थी अचणु, चूंडनि में सरकारी तौरु दांधलियूं कराइणु, सरकारी तौरु निजी ज़मीननि ते वालार करे मक़ामी माण्हुनि खे अजनि खां परे रखणु ऐं बेरोज़गार करणु, सरकारी इदारनि में मेरिट बिना नौकरियूं ॾियणु, सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे गैर फ़ाल करणु, सिंध जूं मैदनियात ऐं ॿिया क़ौमी वसीला वफ़ाक़ जे हवाले करे सिंध खे अपाहज करणु, ॼाणी वाणी सिंध जो अमन तबाह करण लाइ चोरनि, बदमाशनि ऐं धाड़ियुनि जो हौसलो वधाइणु, सिंध अंदरि ॿेलनि जी वाढी करे अहिड़ियुनि ज़मीननि ते सरदारनि, वज़ीरनि ऐं हुकूमती माण्हुनि खे आबाद करणु ऐं ॿिया काफ़ी उलझियल मसइला आहिनि जेके सिंध जो केस आहे जंहिंखे मुल्क अंदरि तोड़े परॾेह में वाइखो करण ऐं हक़ वापसि वठण सां लाॻापियल आहे जिनखे मुल्की ऐं आलमी अदालतनि आॾो पेश करण जी सख़्तु ज़रूरत आहे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे लेखक ग़ुलाम हुसैन लगारी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन